उडेरो लाल लॻ रोहड़ी कैनाल मां निकिरंदड़ बुफाड़ शाख थाणो माइनर ऐं हदीकी शाखनि जे आबादगारनि शाखनि खे बंदि करण ख़िलाफ़ थाणो माइनर शाख वटि आबादगारनि जो एहतिजाजी मुज़ाहरो। ख़बर मूजिब मेन रोहड़ी कैनाल मां निकिरंदड़ बुफाड़ शाख समेत थाणो माइनर हदीकी शाख जे सवें आबादगारनि एरीगेशन अमले पारां शाखनि खे बंदि करण ख़िलाफ़ आबादगारनि मोहम्मद हाशिम बलोच, गुलाम हैदर वाढेलो, नज़ीर खान, दोदो खासखेली, अबूज़र बलोच ऐं जलाल पठान जी अॻवाणी में सवें आबादगारनि थाणो माइनर वटि एहतिजाजी मुज़ाहरो करे धरणो हणी टंडो आदम टंडो अलहिया रोड खे बंदि करे छॾियो। रोड बंदि थियण सबबि गाॾियूं रोड ते बीहजी वयूं। धरणे में मौजूद आबादगारनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त इरीगेशन अमलदारनि शाखनि खे बंदि करे असांजा फसल सुकाए रहिया आहिनि। आबादगार अॻवाणनि सूबाई तौरे वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कंदे चयो आहे त शाखूं खोले पाणी फ़राहम कयो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो।